नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त दिफ़ाई चैंपियनशिप कोइटा ग्लैडिएटर्स जे कप्तान सरफराज अहमद चयो आहे त असांखे रन आउट जी मसइले ते काबू करणो पवंदो। PSL 5 में 3 मैचन में ॿी कामयाबी माणींदड़ दिफ़ाई चैंपियन कोइटा ग्लैडिएटर्स जे कप्तान सरफराज अहमद चयो आहे त कराची किंग्स सां मुक़ाबलो दिलचस्प रहियो। अॻूणे टेस्ट कप्तान मेन खान जे पुट अज़ीम खान हिकु दफ़ो ॿीहर बहितरीन बैटिंग करे टीम खे कामयाबी ॾियारण में अहम किरदारु अदा कयो। मैच खां पोइ नेशनल स्टेडियम में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सरफराज अहमद चयो त फ़िलहाल कंहिं मुक़ाबले में शामिल नथो थियण चाहियां। हिन वधीक चयो त असांजा ॿई टॉप ऑर्डर बैट्समैन मैच दौरान रन आउट थिया आहिनि। जंहिं जेसन राय वाटसन सुठी रांदि जो मुज़ाहिरो न करे सघिया आहिनि। मैच खटण खां पोइ टीम जो हौसलो वधी वेंदो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।